بسم الله الرحمن الرحيم. باب الحياء من الإيمان. وبه قال حدثنا عبد الله بن يوسف قال أخبرنا مالك بن أنس عن ابن شهاب عن سالم بن عبد الله بن أبي أن رسول الله صلى الله عليه وسلم مر على رجل من الأنصار وهو يعظ أخاه بالحياء فقال رسول الله صلى الله عليه وسلم دعوا فإن الحياء من الإيمان. بسم الله الرحمن الرحيم. इन हदीस से शान वुरूद पैगंबर अलैहिस्सलाम जो गुज़र थे पूरा अंसारी साहबी था अंसारी साहबी पंहिंजे भाउ की वाइद नसीहत करी हया जे बारे में वाइद नसीहत की है वो समझाए तो बाबा कारोबार में पंहिंजे हक़ वठण में हया न कर हया पंहिंजो हक़ घुर न हया छो थो करे समझे त्रिशा कथी पंहिंजो हक़ छिके हो गरीब अहिड़ो सादड़ो हो जो पंहिंजो हक़ घुरण जे लाइ बि हया करे दुनिया अॼुकल्ह ॿोली पंहिंजी पघार वठण जे लाइ छा कंदा आहिनि हया कंदा आहिनि कीअं घुरूं सम्झे जी हुनखे हया थी थिए पोइ चए बाबा हया न करे पंहिंजो हक़ घुर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो गुज़र थियो पाण फरमायो त हया त ईमान मंझि आहे माना जंहिंखे जेतिरो ईमान हुनखे ओतिरो हया आहे शर्म जेकॾहिं ईमान न अथसि त उहे माण्हू आमतौर ते का ॾिठो हूंदो बाज़ार में या फासिक फाजिर खे मासियत वारे माण्हुनि खे जेको जेॾो घणो गुनाहगार जेॾो घणो कूड़ो जेॾो घणो ठग ओॾो वॾो बेर आहे कूड़ो ठग धोखेबाज़ बेईमान माण्हू इहो ओतिरो वॾो बेर थींदो आहे हयादार उहो माण्हू हूंदो आहे जंहिंमें जेतिरो ईमान हुजे बाबुन अल हया मिनल ईमान पाण फरमायो त हया इमाम बुखारी फरमाया अल हया मिनल ईमान हया त ईमान मंझि आहे ये बाब कायम करे हदीस रिवायत नकुल कई वबी قال حدثنا عبد الله بن يوسف قال اخبرنا مالك بن انس عن ابن شهاب عن سالم बेशक रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मर على रजुल मिन الانصار वهو यक़ा फी الحياء वो वाइज़ नसीहत करे पियो पंहिंजे भाउ खे हया जे बारे में فقال रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दा नबी ने फरमाया छॾे ॾे इनखे सम्झाए न छॾे ॾे वाइज़ नसीहत करे पोइ त माना पंहिंजी हया जी चादर लाहे पंहिंजो हक़ घुर पाण फरमायो छॾे ॾे पैनल हया मिनल ईमान हया त ईमान मंझि आहे हया त ईमान मंझि आहे पढ़दा बाबन का इंताबु वक़ाम सलात वातम ज़कात फखल्लु सबीला ये बाबा त जेकॾहिं तौबा कोई करे थो नमाज़ क़ाइम करे थो ज़कात करे थो फखल्लु सबीला उनजे रस्ते ते छॾे माना हाणे तौबा ताइब थियो आहे मासियत फिकी कई अथई हाणे हुनखे वरी एब न लॻायो बसि छॾे ॾियोसि कंहिं माण्हू जे बारे में ईअं न चयो अॻ में मासी जंहिंजी जेतिरी गुज़री बसि छॾे ॾियोसि हाणे ॾिसो त हुनजो हाल छा आहे ईअं न चइबो त सही अॻे तूं ईअं हुई न तंहिंजे करे हाणे बि ईअं हूंदी तौबा सही मुख़लिस थी वियो आहे दीनदार थी वियो आहे ईमान वधी वियो अथसि त छॾे ॾियोसि وبه قال حدثنا عبد الله بن محمد النبي قال حدثنا ابو روح الهرمي بن عمارة قال حدثنا شعبة عن واحد بن محمد قال سمعت ابي يحدث عن ابن عمر ان رسول الله صلى الله عليه وسلم قال امرت ان اقاتل الناس حتى يشهدوا ان لا اله الا الله وان محمدا رسول الله ويقيموا الصلاة ويؤتوا الزكاة فاذا فعلوا ذلك ये तो इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह मुर्जिया जो रद्द कयो आहे कंहिंजो रद्द कयो आहे मुर्जिया जो ख़्याल इहो त बसि अमल जी काई ज़रूरत न आहे अमल जी काई ज़रूरत न आहे उन्हनि जो छा कई रद्द कई त अमल जी ज़रूरत आहे हिते अमलनि जो तज़किरो आहे सम्झे अन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल उमिरतु नबी ने फरमायो त मूंखे हुकुम कयो वियो आहे त माण्हुनि सां क़िताल कयां तां त उहे शाहिदी ॾियनि अल्लाह इलाहा इल्लल्लाह व मुहम्मद रसूलुल्लाह माना कलमो शहादत जो पढ़नि तेसीं ताईं जिहाद कयां जेसीं ताईं काफ़िर ईमान आणनि त पोइ उन्हनि सां जिहाद न कयां यक़ीमु सलात ईमान सां गॾु निमाज़ खे बि क़ाइमु कनि ज़कात खे बि अदा कनि फ़इज़ा फ़अलू ज़ालिक निमाज़ पढ़ियूं ज़कात अदा कयूं इन करण जे करे आसमू मिन्नी दिमाअहुम व अमवालहुम पंहिंजे मालनि खे बि महफ़ूज़ कई पंहिंजे खुरनि खे बि महफ़ूज़ बणाइनि निमाज़ पढ़ण जे करे निमाज़ अदा करण जे करे ऐं कलमे शहादत अदा करण जे करे उनजो माल जान महफ़ूज़ इल्ला बिहक़्क़िल इस्लाम मगर जेको इस्लाम जो हक़ आहे माना जेकॾहिं ना हक़ कंहिंखे क़त्ल कई त किताब में त क़त्ल थींदो न जेकॾहिं शरीयत जो न टोड़े करे हुदूद तजावुज़ कया मिसाल ज़िना कई अथई चोरी कई अथई हाणे उन में उनजो हथु कटिबो ज़िना में उनजे संसार उनखे कबो और हिसाब अलाह
ऐं हिसाब उन जो अलाह ते रखी आहे। तव्हां ज़ाहिर खे ॾिसो त ज़ाहिर में कलमो पढ़े थो, निमाज़ पढ़े थो, ज़कात ॾिए थो, हाणे हुनखे तव्हां मुस्लमान सम्झी करे हुनजी जान माल महफ़ूज़, जान माल ईअं न चयो त साईं दिलि में कुफुर था कंदा आहिनि, दिलि अलाह जे हवाले कयो, कंहिंजे लाइ को हिसाब माण्हू फ़ैसिलो करे नथो सघे। हे तो ॿुधायो वियो आहे त पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो जंहिं निमाज़ अदा कई त पंहिंजी जान खे महफ़ूज़ रखे। निमाज़ न पढ़णु कहिड़ो वॾो गुनाह आहे, उनजी सज़ा कहिड़ी आहे? इमाम मालिक, इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैहि जो ख़्यालु इहा त जेकॾहिं कोई बि पाण खे मुस्लमान सदर आहे, कलमो पढ़े ऐं निमाज़ नथो पढ़े त वाजिबुल क़त्ल आहे, वाजिबुल क़त्ल आहे। इमाम अहमद बिन हंबल वटि बि उहो वाजिबुल क़त्ल आहे, लेकिन इमाम आज़म अबू हनीफ़ा हुन में कुझु नरमी कंदो आहे, नरमी करे पोइ बि हली हली करे हुन वटि सज़ा बि आहे त वाजिबुल क़त्ल आहे। कीअं? इमाम शाफ़ी इमाम मालिक रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था त इहो निमाज़ न पढ़े थो, इनखे क़त्ल कबो हिन जे करे जे हुदूद कोई तजावुज़ करे त हुनखे क़त्ल कबो आहे न, बेतबार हुदूद जी। ये मिसाल तौर कंहिं ज़िना कई शादीशुदा त हुनखे छा कबो? संसार। जेको निमाज़ न पढ़े थो ॼण त एॾो वॾो गुनाह कई, जीअं ज़ालिम जी सज़ा क़त्ल आहे त बेनिमाज़ी जी सज़ा बि क़त्ल। इमाम अहमद बिन हंबल फरमायो त इहो मुर्तद थी वियो, निमाज़ न पढ़ण जे करे इस्लाम खां ई फिरी वियो। जीअं मुर्तद जी सज़ा छा आहे? वाजिबुल क़त्ल आहे। जीअं हाणे इहा माई भॼी वई आहे, इस्लाम छॾे करे छा में अची पहुती? कुफ्र। हाणे इन जी सज़ा वाजिबुल क़त्ल आहे, ॿी सज़ा न अथसि, पर उहा सज़ा केरु ॾींदुसि? इस्लामी हुकूमत। हर हिकु माण्हू जो कमु न आहे, न त किथां सज़ा थी। इमाम अहमद बिन हंबल फरमाए थो जेको निमाज़ नथो पढ़े, इस्लाम जी दावा करे ऐं निमाज़, उनजी सज़ा कहिड़ी आहे? क़त्ल। पर क़त्ल हिन जे करे कबो त इहो छा थी वञणु? मुर्तद। इमाम आज़म अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैहि फरमाए थो बेनिमाज़ीअ खे वठी करे कैद में आणो, जेल में उनखे सख़्तु सज़ा ॾियो, हता यसील मिनहु दम, रत वही, हता यतूब औ यमूत, कुटींदा रहोसि, निमाज़ छो नथो पढ़े? निमाज़ छो नथो पढ़े? हता यतूब, तव्हां त तौबा ताइब ते आईंदा पको पढ़ करे त निमाज़ कॾहिं बि न छॾींदुमि त पोइ छॾियोसि। ऐं यमूत या इन सज़ा में तव्हां सज़ा ॾींदा रहोसि तव्हां त मरी वञो, माना वरी बि सज़ा कहिड़ी अथसि? जेको सदाई पाण खे मुस्लमान नबीअ जो उम्मती ऐं वरी निमाज़ न पढ़े। बाब मन क़ाल इन्नल ईमान हुवल अमल बिक़ौली तआला व तिलकल जन्नतु अल्लती उरिस्तमुहा बिमा कुंतुम तामलून। सूफी चवंदा त निमाज़ जी ज़रूरत न आहे, सूफी वरी निमाज़ जो छा था कनि? इनकार। निमाज़ जी ज़रूरत न आहे, बसि बातिन साफ़ हुजे। जेकॾहिं तव्हांजे चवण मुताबिक़ तव्हां चओ था त बातिन साफ़ हुजे, निमाज़ जी ज़रूरत न आहे, पोइ नबी साईं जी ज़िंदगी निमाज़ छो पढ़िया? नबी साईं जो नऊज़ बिल्लाह बातिन साफ़ न हो, हज़रत अली साईं वारा निमाज़ छो पढ़ियो? इमाम हुसैन शहादत छो ॾिनी निमाज़ में? हिननि सूफ़ियुनि बुज़ुर्गनि जो वरी माना बातिन वरी इन्हनि इमामनि खां बि वधीक साफ़ थियो, जो चवंदा निमाज़ जी ज़रूरत न आहे। जंहिं निमाज़ जो 700 दफ़ा अल्लाह ताला हुकुम फरमाए, ताक़ीद फरमाए, माना इहा अहमियत वारी शइ आहे न, तॾहिं त 700 दफ़ा फरमाए थी पढ़ो। बाब मन क़ाल इन्नल ईमान हुवल अमल बिक़ौली तआला व तिलकल जन्नतु अल्लती उरिस्तमुहा। इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैहि जो ही बाब कायम करण जो मक़सद ई आहे ईमान ख़ुद अमल आहे, ईमान ख़ुद अमल आहे। माना इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैहि उन्हनि जो रद्द कयो अथई जेके माण्हू चवनि था त बा अमल जी ज़रूरत आहे। इमाम बुखारी चयो त अमल जी ज़रूरत आहे न, ईमान हिकु ख़ुद अमल, वरी ईमान जे खां बाद में वरी निमाज़ पढ़णु, ज़कात ॾियणु, इहो बि छा आहे? अमल। दलील तिलकल जन्नतु अल्लती उरिस्तमुहा बिमा कुंतुम तामलून, उहा जन्नत जो उरिस्तमुहा जंहिंजो तव्हांखे वारिस बणायो वियो आहे अमलनि जे करे। जन्नत माना जेका मिली अथव छाजे करे? माना जन्नत अमल जे करे मिलंदी, त अमल जी ज़रूरत आहे। सिर्फ़ कलमे शहादत जे करे जन्नत न मिलंदी, बल्कि सवाल आहे हदीस पाक में ईंदो आहे त पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो त क़यामत जे ॾींहुं अल्लाह ताला जेका जन्नत ॾींदो उहो पंहिंजे फज़ल जे करे। साहबा खे अल्लाह जे रसूल तव्हांखे जेका जन्नत मिलंदी, पाण फरमायो उहा अल्लाह जे फज़ल जे करे। हाणे हदीस चवे थी त जन्नत अल्लाह जे फज़ल जे करे मिलंदी, क़ुरान चवे थो त जन्नत मिलंदी ॿिन्हिनि में शादी हो तारुज़, कोई तारुज़ न आहे। छो? अल्लाह जो फज़ल उन ते थींदो जेके अमल कंदा,
जेके नेक अमल कंदा त अलाह जो फज़ल बि ईंदो। दुनिया में आमतौर ते बादशाह या वॾेरो उन जी ॿिनि क़िस्मनि जा माण्हू हूंदा आहिनि। हिकिड़ा हूंदा आहिनि वॾेरे जा मुखालिफ़, बादशाह जा मुखालिफ़। ॿिया उहे माण्हू हूंदा आहिनि जेके बादशाह जे माताहत कमु कंदा आहिनि। जेके माताहत कमु कनि था, फर्मा बरदार आहिनि, त बादशाह उन्हनि खे छा ॾींदो आहे? पगार ॾे, हदिया ॾे, तोहफ़ा ॾे, माना उन्हनि ते फज़ल कंदो आहे जो तोहफ़ा ॾींदो त हदिया ॾींदो। ऐं जेके नाफ़रमान आहिनि त उन्हनि खे परे कंदो आहे ऐं सज़ा बि ॾींदो आहे। ईअं ई अलाह ताला जा बाना जेके फर्मा बरदार आहिनि, अमल कनि था, अमल जे मुक़ाबले में ख़ुदा उन्हनि खे जन्नत ॾींदो, फज़ल करे कंदो हलो जन्नत में। ऐं जेके नाफ़रमान आहिनि त उन्हनि खे छा ॾींदो? दुनिया जो बादशाह जी सज़ा ॾे थो, पंहिंजे फर्मा बरदार खे वेझो रखे थो, अल्लाह ताला ताला وقال عدة من أهل العلم في قوله تعالى فوربك لنسألن أجمعين أما كانوا يعملون فوربك لنسألنهم أجمعين أما كانوا يعملون। अल्लाह ताला फरमायो त तुंहिंजी रब जी ज़ात जो कसम आहे, असां समूरनि खां सवाल कंदासीं जेके अमल कयूं, जेके अमल कयूं, माना अमलनि मुताबिक़ पुछा थींदी। त दुनिया में मोकिलियोमांव त अमल कयो या तबारक लज़ी बियदिहिल मुल्क व हुव अला कुल्लि शैइन क़दीर। अल्लाह ताला फरमाए लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला। ज़िंदगी इन करे ॾिनीमांव तां त असां तव्हांखे आज़मायूं त अमल सुहिणा केरु थो करे अचे। माना ज़िंदगी मिली अमल जे लाइ आहे। ईअं फुज़ूल घुमण जे लाइ ज़िंदगी, जानवर बि सदाईं घुमंदा रहनि, इंसान बि घुमंदो रहे, त पोइ जानवर इंसान में फ़ाइदो फ़र्क़ु कहिड़ो? फ़र्क़ु तॾहिं थींदो जो इंसान जी ज़िंदगी अमल वारी हूंदी आहे, पंहिंजे रब जे हुकुम जे माताहत हूंदी, ऐं जानवर वारी ज़िंदगी आज़ादाना ज़िंदगी हूंदी आहे। أن قول لا إله إلا الله وقال تعالى لمثله هذا فليعمل العاملون। अल्लाह ताला फरमाए لمثل هذا فليعمل العاملون। घुर्जे त अमल कंदड़ अमल कनि हिन जहिड़ो, माना मोमिन जेको पाण खे सॾाए थो त इहो अमल करे। وبه قال حدثنا احمد بن يونس وموسى بن اسماعيل قال حدثنا ابراهيم بن سعد قال حدثنا ابن شهاب عن سعيد بن المسيب عن ابي هريره ان رسول الله صلى الله عليه وسلم سئل اي العمل افضل فقال ايمان। ابو هريره फरमाए थो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछा कई हुई त कहिड़ो अमल अफ़ज़ल आहे? पाण फरमाए अल ईमान बिल्लाहि व रसूलिही, अल्लाह रसूल ते ईमान आणणु। क़ील सुम्मा माज़ा, पुछा कई हुई ईमान खां पोइ वरी कहिड़ो अमल भलो? قال فرمایا الجهاد فی سبیل اللہ، जिहाद करणु अल्लाह जे रस्ते में। क़ील सुम्मा माज़ा, चयो वियो त पोइ क़ाल हज्जुन मबरूरुन मक़बूल। सुवाल इहा हिन जॻह ते टिनि अमलनि खे अफ़ज़ल अमल सॾियो वियो आहे, ईमान, जिहाद ऐं हज। ॿी जॻह ते पाण फरमायूं त भले में भलो अमल इहा त पंहिंजे घर वारनि सां भलो हलो। भले में भलो अमल क़ुर पढ़णु ऐं पढ़ाइणु, मुख़्तलिफ़ जवाब अचूं। पोइ जवाब ॾिनो पैगम्बर अलैहिस्सलाम जन हकीम हुआ, ऐं हर हकीम पंहिंजी हिकमत मुताबिक़ जवाबु ॾींदो आहे। साहिल में जंहिं क़िस्म जी जहिड़ी कमी हुई उन मुताबिक़ साईं मिसाल तौरु हिकिड़ो साहिल आयो जंहिंजो ईमान अञा मज़बूत न आहे, उनखे जवाबु ॾिनो त ईमान पंहिंजो मज़बूत कर। ॿियो साहिल आयो जंहिंमें कमी हुई जिहाद जी, जिहाद घुटिजंदो हो, नबी साईं फरमायो त अफ़ज़ल कम जिहाद आहे। हिकिड़ो साहिल अहिड़ो आयो जंहिंमें निमाज़ में कमी हुई, त पाण फरमायूं त अव्वल अफ़ज़ल अमल कहिड़ो आहे? वक़्त ते नमाज़ पढ़णु। हिकिड़ो साहिल आयो जेको घर वारनि सां सुठो न हले थो, नबी साईं ॾिसी करे फरमायो त भले में भलो अमल इहो थी त पंहिंजे घर वारनि सां भलो हले। माना हाणे जंहिं माण्हूअ में जेका कमी आहे ज़बान जे एतबार सां, त उहो माण्हू उन शइ खे अफ़ज़ल सम्झी करे उहो अमल करे। जिहाद फी सबीलिल्लाह, जिहाद करणु अल्लाह जे रस्ते में। जिहाद वरितल आहे जोध मां, जोध जी माना आहे कोशिशि कर। उन ज़माने में इस्लाम जी सरबुलंदीअ जे लाइ जहिड़े तरीक़े सां उहे छा कंदा, कोशिशि कंदा हुआ, त उनखे चयो वेंदो जिहाद। मुफ़्ती किफ़ायतुल्लाह रहमतुल्लाह अलैहि लिखियो आहे त जंहिं ज़माने में काफ़िर जहिड़े तरीक़े सां इस्लाम खे नुक़सान पहुचाइण जे लाइ हर को इस्तेमालु कनि, उन ई तरीक़े सां इस्लाम खे बुलंद करण जे लाइ मुस्लमान कोशिशि कनि, उनखे जिहाद चइबो, उनखे जिहाद चइबो। हाणे मिसाल तौरु काफ़िर अॼुकल्ह
इस्लाम खे बदनाम कंदा मीडिया जे ज़रिए, इस्लाम घर जगह ते बदनाम छा कंदा। हाणे मुस्लमाननि ते फर्ज़ आहे त मीडिया जे ज़रिए छा इस्लाम खे बुलंद कंदे, इहो हुनजे लाइ जहाज़ आहे। कंहिं ज़माने में लिखत हूंदी हुई, इस्लाम खे इस्लाम जे लाइ क़वाली बयान करण जे लाइ लिखत कंदा अंग्रेज, इस्लाम खे बदनाम करण जे लाइ लिखत कंदा, इस्लाम खे बदनाम करण जे लाइ। हाणे उन ज़माने में उलमाए देवबंद इस्लाम जी बुलंदीअ जे लाइ छा कयूं आहे, तहरीर शुरू कयो, हुनजो जिहाद हुयो। तंहिंजे करे अॼुकल्ह जे ज़माने में उलमा फतवा ॾिनी आहे त यूट्यूब ते बि अचो, फेसबुक ते बि अचो, इस्लाम जी ॻाल्हि खे फैलायो, छो त काफ़िर इस्लाम जे बदनाम करण जे लाइ मीडिया जो सहारो वठंदा। तव्हां वरी मीडिया जे सहारे सां इस्लाम खे सरबुलंद कयो त बाबा इस्लाम हीअं थो चए, हुकूक घरवारे जा इस्लाम थो ॾे, औरतुनि खे हुकूक केरु थो ॾे, नथो ॾे हुकूक। باب إذا لم يكن الإسلام على الحقيقة وكان على الإسلام بالخوف من القتل لقوله تعالى قالت الأعراب آمنا। ये तो इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह फरमाए थो, बाब कायम करे ॿुधाई इस्लाम ऐं ईमान जुदा जुदा शइ आहे, इस्लाम ॿी शइ आहे ऐं ईमान ॿी शइ आहे। इस्लाम चइबो आहे ज़ाहिर में कलमो भरणु ऐं ईमान चइबो आहे त उन ते अमल करणु। ज़ाहिर में जेको कलमो भरी उन ते अमल करे त ईमान आहे। ये पढ़े ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह मुस्लमान चइबोसि, मोमिन तॾहिं थींदो जॾहिं अमल कंदो। चवे थो इज़ा लम यकुन इस्लाम अला हक़ीक़त, जेकॾहिं कंहिंखे हक़ीक़ी इस्लाम न आहे, या वरी इस्लाम फर्ज़ ज़ाहिरी, या वरी क़त्ल जे ख़ौफ़ खां कलमो भरे, उन जे बारे में अलाह ताला फरमायो क़ालत अल अअराब आमन्ना, आराबी माण्हू न चयो असां ईमान आंदो आहे, उमिरि उन्हनि खे चयो त तव्हां ईमान आंदो आहे, पर इस्लाम आंदो त ज़ाहिर में कलमो भरियो त ईमान तॾहिं थींदो जॾहिं अमली ज़िंदगी गुज़ारियो। मुस्लमान त आहियो पर अमली ज़िंदगी गुज़ारियो।